आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आया मुख्तियार जरवार। साथियों, इन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं दिलचस्प ऐं मालूमाती सवाल ऐं गुज़ारितूं। हर सवाल खां पोइ जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। त अचो त शुरू करियूं। सचो ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका हवा में उॾामंदी त आहे पर वेंदी किथे बि न आहे। जवाब झंडो। साथियों, कॉमन सेंस जो दिलचस्प सवाल है। सवाल के गलत रंग में न वठिजो। ॿुधायो त छोकरियूं छा करण खां पहिरीं कपड़ा लाहे छॾींदियूं आहिनि? जवाब वेंझण खां पहिरीं। जी हाँ साथियों, वेंझण खां पहिरीं हर इंसान कपड़ा लाहींदो आहे। साथियों, सवाल आहे त ॿुधायो त उमिरि वधण सां गॾु नब्ज़ जी रफ़्तार वधंदी आहे या घटिजंदी आहे? जवाब नब्ज़ जी रफ़्तार घटिजंदी आहे। साथियों, दिलचस्प सवाल आहे। ॿुधायो त उहा कहिड़ी स्टोर आहे जितां बग़ैर पैसनि जे शयूं मिलनि थियूं? जी हाँ साथियों, कहिड़ी स्टोर आहे जितां बग़ैर पैसनि जे शयूं मिलनि थियूं? जवाब प्ले स्टोर। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ना कमेंट में ज़रूर ॿुधाइजो। वधीक वीडियो जे लाइ चैनल के सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।